दोस्तों, हिकिड़ो लड़ाकू माण्हू सिपह सालार हो हिकिड़ी फ़ौज जो, ऐं उहो वॾो दिलेर, वॾो जांबाज़, तमामु ज़बरदस्त इंसान हो, ताक़त में बि ऐं सोच में बि। उहो माण्हू हिकिड़े ॾींहुं पंहिंजे घर पंहिंजे ॿारनि सां जेको आहे सो खेॾी रहियो हुयो, प्यार ॾेई रहियो हुयो। उन दौरान ई दरवाज़े ते दर खड़कियो ऐं माण्हू हिकिड़ो आयो। उन खे चयईं त बादशाह सलामत तव्हांखे यादि करे रहियो आहे। चयईं हाज़ुर, मां अचां थो। बादशाह सलामत जी जॾहिं उन में पहुतो त बादशाह उनखे चयो त तूं असांजो तमामु ज़बरदस्त जांबाज़ माण्हू आहीं, सिपाही आहीं। हाणे हिकिड़ो शहर आहे, हिकिड़ो तमामु घणो एराज़ी आहे उनजी, असां तमामु घणा शहर ॻोठ फ़तह कया आहिनि। मां थो चाहियां त उहो शहर बि फ़तह कयो ऐं उन जे लाइ मां तुंहिंजो इंतिख़ाबु कयो आहे ऐं तोखां वधीक मूंखे को अहिड़ो माण्हू नथो लॻे। इन लाइ जेको आहे सो कुझु ई ॾींहंनि में निकिर, फ़ौज खे तयारु कर, उहो मुल्क, उहो शहर मूंखे फ़तह खपे। उहो हुनजो ग़ुलाम हूंदो आहे। चई बादशाह सलामत, जीअं तव्हांजो हुकुम, हाज़ुर। घर ईंदो आहे, पंहिंजे ॿार ॿचड़नि सां प्यारु कंदो आहे ऐं उन्हनि खां इजाज़त वठंदो आहे ऐं चवंदो अथनि त मूंखे साल ॾेढ लॻी सघे थो, साल ॾेढ मां ॿाहिरि हूंदुसि। पंहिंजी वाइफ खे चवंदो आहे, ज़ाल खे चवंदो आहे त ॿारनि जो ख़्यालु कजां। उन्हनि खे चई करे पंहिंजी फ़ौज तरफ़ ईंदो आहे ऐं उन्हनि खे ट्रेनिंग ॾींदो आहे, ट्रेन कंदो आहे ऐं बिस्मिल्लाह करे जेको आहे सो निकिरंदा आहिनि उन शहर जे तरफ़ जेको उनखे फ़तह करिणो हूंदो आहे। दोस्तो, हुते पहुचंदो आहे, उन शहर में पुॼंदो आहे ऐं लड़ाई में शुरू थींदो आहे। ॾींहं राति तलवार, ॾींहं राति खून रेज़ी, रत। हिन खे हिकिड़ो मिंट बि निंड जे लाइ न मिलंदो आहे। कंदे 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 हिन खे 8-9 महीना थी वेंदा आहिनि। 8-9 महीननि दौरान ई जेको आहे सो उहो शहर फ़तह करे छॾींदो आहे। पर अहिड़ो माहौल कॾहिं बि हुनजे आॾो न आयो जो ॾींहं राति हिकु करे को शहर फ़तह कयो हुजईं। हुनजी नफ़्सियात कंट्रोल में न रहंदी आहे। उहो वहशी क़िस्म जो माण्हू थी वेंदो आहे। जॾहिं घर ईंदो आहे त पंहिंजे ॿारनि ॿचनि सां ज़्यादती कंदो आहे, विढ़ंदो आहे, मारींदो आहे ऐं पंहिंजी वाइफ खे, पंहिंजी ज़ाल खे बि मारींदो आहे। हिन जी जेकी ज़ाल हूंदी आहे उहा तमामु घणो परेशान थी वेंदी आहे। चवंदी आहे त हिन माण्हू खे आख़िरकार थी छा वियो, हेतिरो सियाणो सेबतो, हेतिरो प्यारु कंदड़ माण्हू, हिन खे आख़िरकार थी छा थी वियो, हाणे मां छा कयां। एतिरे क़दुरु जो हू हिकिड़ी मजबूर थी वेंदी आहे त मां छो न ख़ुदकुशी कयां, हिन अहिड़ी ज़िंदगीअ मां मौत चङो आहे। पर जॾहिं ॿारनि ॾिसंदी आहे त वरी इरादा बि चेंज थी वेंदा। पोइ हीअ चवंदी आहे त छो न कंहिं माण्हू खां सलाह वठिजे ऐं सलाह वारो माण्हू हिन जी नज़रुनि में हूंदो आहे, ॻोठ जो सियाणो सेबतो हूंदो आहे। उन जॾहिं वेंदी आहे, उन खां मशवरो वठंदी आहे त मुंहिंजे मुड़ुस जा ही हालात हुया पहिरियां, हाणे ही थी वियो आहे, मूंखे को मशवरो ॾियो, मुंहिंजा नंढड़ा ॿार आहिनि, न त मां ख़ुदकुशी करे छॾींदुसि। उहो माण्हू उनखे चवंदो आहे, विहारींदो अथसि, पाणी पीआरींदो अथसि ऐं चवंदो अथसि त माई तुंहिंजे मसइले जो मूं वटि हलु आहे, पर उहो तूं उन खे हल न करे सघंदी आहे, उहो नामुमकिन आहे। उहा औरत पंहिंजे मुड़ुस जी सतायल हुनखे चवंदी आहे त मां अहिड़ी ज़िंदगीअ मां गुज़री रही आहियां जेकी जहन्नम खां बि वधीक ख़राबु आहे। तव्हां मूंखे ॾस ॾियो, उन मसइले जो हलु ॿुधायो, उहो मां कंदसि। उहो बुज़ुर्ग हुनखे चवंदो आहे तूं न करे सघंदी आहे, पर उहो चवंदी आहे मां करे वेंदसि, तव्हां मूंखे ॾिसो। आख़िरकार उहो हुनखे बुज़ुर्ग ॿुधाईंदो आहे, चवंदो अथसि त तोखे झंग में वञी शींहं जा वार पटे अचणा आहिनि। जॾहिं इहे लफ़्ज़ हुनखे बुज़ुर्ग औरत खे चवंदो आहे त औरत माठ करे ॾिसी करे वरी वापसि हली वेंदी आहे घर।
जॾहिं घर वेंदी आहे त पोइ बि अची मुड़ुस हिन ते तशदुद कंदो आहे, मारींदो त छो जो हुनजी एतिरो अरसो खून रेज़ीअ में ॾींहं गुज़रिया, साल खनि, त हू मेंटली नफ़्सियाती क़िस्म जो अलाए कहिड़े क़िस्म जो माण्हू थी वियो। 2 ॾींहं 3 ॾींहं यको मुसलसल मार खाईंदी आहे, ॿचड़नि ॾे बि ॾिसंदी आहे, पोइ सोचींदी आहे छो न भला हिकिड़ी कोशिशि कजे। सुबुह जो सवेर हीअ झंग ॾे वेंदी आहे। जॾहिं झंग ॾे वेंदी आहे त परे परे खां ॾिसंदी आहे त शींहुं थो अचे। शींहं खे ॾिसंदे ई हीअ वण में लिकी बीहंदी आहे, जुरत हुनजी न थींदी आहे त शींहं ॾे वञा। जेसि ताईं उहो शींहुं उते वेठो रहियो तेसि ताईं ही वण में लिकी रही। शींहुं जॾहिं उथियो 4-5 कलाकनि खां पोइ, तॾहिं ही वण मां निकिरी करे पंहिंजे घर वई आहे। त ॿी मुड़ुस जी हुनजी साॻी कार। ॿिए ॾींहुं वरी ही सुबुह जो ईंदी आहे, वरी उते ई अची शींहुं वेंदो आहे जेको कल्ह हुन ॾिठो। 3 ॾींहं, 4थे ॾींहुं, 5 ॾींहं, 6 ॾींहं मुसलसल ही झंग में वेंदी आहे ऐं उन दौरान हीअ जांच पड़ताल झंग जी वठंदी आहे त कहिड़े टाइम शींहुं अचे थो, कहिड़ी जॻह ते वेहे थो, हिनखे सॼी ख़बर पइजी वेंदी आहे। 4-5 महीना लगातार हीअ झंग तरफ़ ईंदी आहे। उन दौरान हिनखे ख़बर पइजी वेंदी आहे त 7 बजे शींहुं अचे थो, हिन जॻह ते वेहे थो, 2-3 कलाक वेहे थो ऐं पोइ वरी उथी थो वञे। पर हुन जॾहिं पेट ॾे ॾिसंदी आहे त हिनजो पेट सभा लुॻड़ो हूंदो आहे, हिनखे खाधो पीतो शींहं खे न हूंदो आहे ऐं शिकार बि शायदि हिनखे यको न मिलियो आहे। उहा औरत छा कंदी आहे त घर मां हिकिड़ो थाल गोश्त जो खणी ईंदी आहे। शींहं जे अचण खां पहिरियों उन जी जॻह ते थाल गोश्त जो रखी वेंदी आहे। जॾहिं शींहुं ईंदो आहे, उन थाल गोश्त खे ॾिसंदो आहे त ख़ुशि थींदो आहे ऐं पोइ उन गोश्त खे खाईंदो आहे। उनजो पेट फुल थींदो आहे त उते आराम करे सुम्ही पवंदो आहे। ॿिए ॾींहुं बि माई हुन लाइ गोश्त खणी ईंदी आहे। 3 ॾींहं, 4थे ॾींहुं, 5 ॾींहं मुसलसल शींहं जे अचण खां पहिरियां उन जॻह ते माई हूअ गोश्त रखंदी आहे, जीअं गोश्त शींहं खाए। दोस्तो 5-6 महीननि खां पोइ लगातार 5-6 महीना उनखे गोश्त खाराईंदी आहे शींहं खे उहा औरत। उन दौरान शींहं खे का ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ को इंसान ज़ात ई आहे जेको मूंखे हीउ गोश्त ॾिए थो, उहो मुंहिंजो मसीहा आहे, उहो लाजवाब माण्हू आहे। शींहं उनजो गर्विदा थींदो आहे, उन इंसान जो, उन माईअ जो। उन दौरान ई उन माई जेकी औरत जेकी उनखे गोश्त खाराए पई, जेकी मुड़ुस जी सतायल हुई, जेकी ख़ुदकुशी करे रही हुई पर हिन स्ट्रगल में लॻी वई, त उन माईअ जे अंदर मां बि ख़ौफ़ निकिरी वेंदो आहे शींहं जो। ऐं उहो ॾींहुं बि ईंदो आहे जॾहिं उहा औरत उन शींहं जे आॾो वञी बीहंदी आहे ऐं उनजे मथां ईअं हथु घुमाईंदी आहे ऐं शींहं मुंडी पंहिंजी हेठि कंदो आहे। शींहं खे उहा औरत पालतू करे छॾींदी आहे ऐं उन हथ घुमाइण दौरान ई उन शींहं जा 4-5 वार पटे ईंदी आहे। दोस्त जॾहिं 4-5 वार हुनजा पटींदी आहे ऐं पोइ उन ई बुज़ुर्ग ॾे वापसि ईंदी आहे, उहे वार खणी ईंदी आहे ऐं उन बुज़ुर्ग खे ॾींदी आहे ऐं उहो बुज़ुर्ग उन खां पुछंदो आहे, ॾिसी करे चवंदो अथसि तूं एतिरा 8-9 महीना किथे हुई, हाणे ज़ाहिर थी आहे। सॼी कहाणी ॿुधाईंदी अथसि त मां हिन शइ में लॻी पई हुअसि ऐं पोइ चवंदी अथसि त हीअ वार अथव, हाणे मूंखे पंहिंजे मसइले जो हल ॿुधायो। बुज़ुर्ग छा कंदो आहे त उनजा जेके वार पटियल शींहं जा उन खां वठी करे बाहि में उछले छॾींदो आहे। औरत चवंदी अथसि 8-9 महीना मां हेॾी महिनत कई आहे, तूं मुंहिंजा वार जेके मूंखे हिकिड़े मसइले मां कढी सघनि था ऐं मसइले हल बि तव्हां ई ॿुधायो, उहे वार तव्हां कीअं था साड़े सघो। त उहो बुज़ुर्ग खिलंदो आहे ऐं खिली करे जवाबु ॾींदो आहे, चवंदो अथसि त वेह त तोखे मां हिकिड़ी हाणे
सफ़ा ज़बरदस्त ॻाल्हि सम्झायां जेकी तोखे हींअर सम्झ में अची वेंदी, शायदि तोखे उन टाइम सम्झ में न अचे हा जॾहिं तूं मूं वटि पहिरियों चकर आई हुई। चवंदो अथसि 8 महीना तूं शींहं जी ख़िदमत कई आहे, जानवर जी, इंसान न, जानवर ई तूं जेको आहे सो ख़िदमत कई आहे, उनखे ॾिठो आहे, उनखे बुखियो ॾिठो आहे। हालांकि जानवर जेको शींहुं आहे उहो इंसान खां बि जेको आहे उहो आहे ई जानवर, त तूं उनजी ख़िदमत कई आहे ड्रिज ख़ौफ़ में, ऐं 8-9 महीना तूं उनजी ख़िदमत कई आहे, गोश्त ॾिनो आहे, 8-9 महीने खां पोइ ई उनखे पालतू कयो थी, उनजी ख़िदमतूं कयूं थी, ॾींहं राति हिकु करे ड्रिज ख़ौफ़ में, इन ई कशमकश में तूं उनजी ख़िदमत कई आहे ऐं उनखे पालतू करे छॾियो छो तो। पर छा तूं पंहिंजे मुड़ुस जी इहा ख़िदमत करे हा, उनजी ॻाल्हियुनि खे दरगुज़र करे हा, उनखे प्यार मोहबत वारियूं ॻाल्हियूं यादि ॾियारायां, पंहिंजा ॿचिड़ा आॾो ॾिएसि हा, उनजे बारे में ॿुधाएसि हा, तूं पहिरियों हीअं थी वियो आहे त पंहिंजी तबियत में सुधारो आण। छा तूं जानवर खे सेट करे सघियो, पंहिंजे मुड़ुस खे सेट न करे सघे हा 5-6 महीननि में? हो त जानवर हो 8-9 महीना उनखे लॻा, पर इहा ख़िदमत तूं अगरि पंहिंजे मुड़ुस जी करे हा त मुड़ुस खे बि तूं 3-4 महीननि में सफ़ा उहे करे छॾिया जीअं हू पहिरियों हुयो। त दोस्तो, इहा वाक़ई हक़ीक़त आहे। जेके असांजे इर्द गिर्द माण्हू हूंदा आहिनि, माइट मिट दोस्त भाइर जेके असां खां विछड़ी विया हूंदा आहिनि, असां में बर्दाश्त न हूंदी आहे। असां हुनजो 1 चकर बर्दाश्त कंदासीं, 2 चकर कंदासीं, 3 चकर कंदासीं, ऐं 4थे चकर में चवंदासीं छॾियो हिनखे, बसि जान छॾे। ऐं पोइ इहे रिश्ता नाता असां खां टुटी वेंदा आहिनि, असां हुन खां परे थी वेंदा आहियूं, उन ते महिनत न कंदा आहियूं। उन माईअ वांगुरु 8-9 महीना जीअं साम्हूं अचे उनखे सलाम कजे, हू भली सलाम न ॾे, हू किथे वेठो आहे उन ॾे चांहि मोकिलिजे, असां ईअं न कंदा आहियूं। असां उन ते महिनत न कंदा आहियूं, पर असां छॾींदा वेंदा आहियूं। दोस्त वियो, रिश्तेदार वियो, माइट मिट वियो, असां ईअं छॾींदा वेंदा आहियूं, ऐं पोइ वरी ॾिसंदा आहियूं त हाणे असां कहिड़ी जॻह ते बीठा आहियूं, अकेला। सो उमेद कयां थो ही तव्हांखे कहाणी पसंदि आई हूंदी, ऐं जेतिरे क़दुरु मां ॿुधाई, जेतिरी ॿुधाई उन में वधीक तव्हां पंहिंजा अल्फाज़, पंहिंजो ज़हन जेको आहे सो वसी करे इन जो ॿियो बि मतिलबु कढी सघो था। ऐं मां तव्हां खां वठां थो इजाज़त। महिरबानी, लख थोरा।